अस्सलाम वालेकुम बाबा साईं, खुश आयो, खेर चाक चंगा भला। वालेकुम सलाम। घणी ॻाढ़ी नैण मां तोखे सुञाणा। वे बस करे वे कम जी ॻाल्हि कर। बाबा तव्हांखे त ख़बर ई आहे यूनिवर्सिटी में केतिरा ख़र्च आहिनि। कहिड़ो ख़र्च आहे? उते का अलॻि फैमिली धारी आहे छा तूं? न बाबा मतिलबु सम्झो न, मां तव्हांखे सम्झायां थो। हा सम्झाए। हा इहो ॾिसो न, रोज़ रोज़ साॻियो सैंडल, साॻी पैंट या साॻा कपिड़ा त न पाइबा न हाणे। तूं पाण खे छा थो सम्झे भला? तूं सलमान खान आहे छा? हर शूटिंग ते चेंजिंग कंदे। पढ़ाई था कयो या उते शूटिंग थी हले? पढ़ाई था कयूं बाबा। पोइ आराम सां वेही पढ़ाई कयो न, या रोज़ रोज़ तव्हांजी शॉपिंग आहे। मूंखे लॻे थो का तो छोरी फसाई आहे, तॾहिं तीअं मेकअप शेकअप वेठो थो ठाहीं ऐं ॾाढी जी डिज़ाइन वेठो थो ठाराहीं रोज़ रोज़। बाबा बसि हाणे बसि, घणा इल्ज़ाम न हणो मूं ते। मूंखे पैसा ॾियो, मां पैंट शर्ट्स या कुझु शूज़ वठां। कुझु शूज़ मतिलब? बसि इहे 4-5। थिक बुढ़ी नथो मरी। मूंखे साल थी वियो आहे, 250 वारी जुती पियो थो पायां ऐं तूं 4-5 जुतियूं वठंदे सो बि 2000 वारियूं, है न? 2000 वारियूं न? हा एतिरो ई। अचे पोइ वरी ॿियो बि वठ लख जी। यूनिवर्सिटी पढ़ण था वञो या उते ॿियो कुझु था कयो? मूंखे सम्झाए सही, चक्कर छा आहे उते? कहिड़ी मश्करी था कयो उते? असां यूनिवर्सिटी न आहियूं पढ़िया छा? असां न ॾिठी आहे छा यूनिवर्सिटी? बाबा तव्हांजो दौर ॿियो हुयो। हिन दौर में सबको नवां कपिड़ा, शर्ट, सैंडल, नयूं ड्रेसूं पाए करे सफ़ा तयार थी करे अचनि। पुट पोइ इहा पढ़ाई न आहे। मां तो तोखे सम्झायां, इहा हिकिड़ी लुसाइप आहे। इहे सभु छोरा जेके आहिनि न, सभु ठरकी अथई। छोरा ॿुध, किथे तूं त ठरकी न थी वई? मूंखे कुझु शक थो लॻे तो में। न तव्हां ईअं छो था सम्झो? मां अहिड़ो न आहियां। अहिड़ो आहीं त कोन, पोइ कम अहिड़ा छो थो करियूं? रोज़ रोज़ फुज़ूल ख़र्च वेठो थो करियूं, शर्म नथो अचे? बाबा इन में फुज़ूल ख़र्च जी कहिड़ी ॻाल्हि आहे? को पर्सनली ठाहिण ॾोह आहे छा? बुढ़ी मर वञे कंहिं नालीअ में, पोइ जॾहिं पाण कमाई न, पोइ इहा पंहिंजी पर्सनैलिटी ठाहिजांइ। बाबा तव्हां सम्झो नथा। तूं को छा चाइनी ॿोली तो ॻाल्हाईं छा? मूंखे सम्झ में नथी अचे। सभु सम्झां थो, मूंखे सभु ॻाल्हि सम्झ में अचे थी। वरी बि चवं थो इहे ठरकी वारा कम छॾे ॾे तूं। तव्हां ॾियो पैसा ॾियो, बसि मूंखे कुझु पैसा ॾियो। घणा इल्ज़ाम न हणो मूं ते। पैसा ॾे मतिलब? मां कोई ATM मशीन आहे छा? जेतिरा लिखिया बसि अची विया, सो बि 4-5 शूज़ वठण लाइ, उहो बि सिर्फ़ु माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ। अम्मा खां वठां न, एतिरा सवाल ई न करिया बाबा जेतिरा तव्हां सवाल कया न मूंखां। या माणिया जेके तोखे पैसा थी ॾिए, मां कोन ॾींदोमांइ। हल तव्हां रुॻो फुज़ूल ख़र्च थो करे।